नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्ता के इस्लाम में खबर दींदा तो पगार में वाद जे लाइ एहतजाज कंदड़ वफ़ाक़ी सरकारी मुलाजिमन ऐं पुलिस विच में चक्रियुनि जे नतीजे में इलाइको जंग जो मैदान बणजी वियो। सवाई सरकारी मुलाजिमन मुतालबनि जे हक़ में एहतजाज कंदे रैली कढी ऐं पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरां धरणो हणण जी कोशिश कई। हिननि हुकूमत जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। पुलिस जे वॾी नफ़री सरकारी मुलाजिमन ते गोड़ा आणींदड़ गैस जी शीलिंग कई त मुलाजिमन पुलिस ते पथराव कयो, जंहिं जे नतीजे में सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणजी वियो। पुलिस कार्रवाई कंदे दर्जनन एहतजाजी मुलाजिमन ऐं उन जे अॻवाननि खे गिरफ़्तार करे वरितो। काबीना डिवीज़न जे मुलाजिमन इतलात वारी वज़ारत में दाख़िल थींदे शुबली फराज़ जी गाॾी खे रोके छॾियो ऐं गिरफ़्तार अॻवाननि खे फौरी तौर ते आज़ाद करण जो मुतालबो कयो। फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एजुकेशन जे मुलाजिमन मेन श्रीनगर हाईवे ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफिक जे लाइ ब्लॉक करे छॾी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।